सगियूं अगवा थियल सगियूं वासी ॿ नौजवान अञा ताईं बाज़ियाब न थी सघिया। वारसन जो हिंगोर जा सगियूं लिंक रोड ते टायरनि खे बाहियूं ॾेई एतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। जॾहिं त उन मौक़े ते मुखबिन जे वारसन अमजद हुसैन भागत, अज़हर अली भागत, नजब ईसबाणी, पप्पन ईसबाणी ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त 2 ॾींहं अॻु असांजा नौजवान कोयटा खां वापसी सगियूं अची रहिया हुआ त शिकारपुर ज़िले जे सुल्तान कोट थाणे जी हद मां हथियारबंद धाड़ियल ज़ीशान अली चन्ना ऐं रहमान अली भागत खे हथियारनि जे ज़ोर ते अगवा करे फरार थी विया आहिनि। जॾहिं त धाड़ियलनि 2 नौजवाननि जे वारसनि खे 80 लख रुपया भुंग ॾियण लाइ फ़ोन कयो आहे। हिननि चयो त असां इंतिहाई ग़रीब ऐं मिसकीन माण्हू आहियूं, एॾी वॾी रक़म किथां आणियूं। हुननि IG सिंध, DIG सखर ऐं SSP ख़ैरपुर खां मुतालबो कयो आहे त असांजे नौजवाननि खे धाड़ियलनि जे चंबे मां बाज़ियाब कराए असांजे घरनि मां बेचैनी ख़तमु कई वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची